अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम ओपिनियन विद अली काज़ी में बलिकार यासिर अहमद स्टूडियो में जॉइन कंता सीनियर तज्ज़ियाकार अली काज़ी साहब। वेलकम अली साहब। थैंक यू यासिर। अली साहब, अॼु वॾी वॾी ॿ ख़बरूं आयूं आहिनि। हिकिड़ी त अचानक सां जेको आहे उहो अॼु डिस्कस थियणो हुयो त तोशाखाना जो जेको केस आहे उहो मेंटेनेबल आहे या न आहे। जज साहब आया आहिनि, जज साहब चयो त भई मेंटेनेबल आहे ऐं मां फ़ैसिलो ई ॿुधाए छॾियो आहे। फ़ैसिलो अची वियो, अधु कलाक न गुज़रियो, इमरान ख़ान साहब गिरफ़्तार थी विया, इमरान ख़ान साहब जेल पुॼी विया। पाण डिफरेंट सियासतदान त डिफरेंट तबसरा ॾियनि था, पर शामूद कुरैशी साहब ॿाहिरि अची विया आहिनि ऐं चवनि था त 14 ख़बरूं हलंदी पियूं त 14 अगस्त खां शामूद कुरैशी साहब पार्टी खे लीड करे हलंदा। जी, त तव्हां चयो अचानक फ़ैसिलो आहे। न, इमरान ख़ान जी गिरफ़्तारी त ख़ान साहब पाण बि ऑन द कार्ड्स हुई, yes। असां तव्हां सभु चऊं पिया त हाणे बसि फ़ैसिलो थियल आहे, अॼु सुभाणे जी ॻाल्हि आहे, पर सो गिरफ़्तार थी विया। लेकिन कल जेको माना ही मतिलबु हिकिड़ो तमामु स्पीडी ट्रायल हो, तमामु वञिबो त तकिड़ो इंसाफ़ असांजे मुल्क में Yes। मिलणु शुरू थी वियो आहे। हिकु ॾींहं में यानी हिते हुकुम थियो त भई सज़ा आई, 3 साल सज़ा अथसि, 5 साल लाइ नाहिल आहे। तव्हां चयो त अधु कलाक 14 खां 15 मिंटनि में इस्लामाबाद में फ़ैसिलो अचे थो, लाहौर में यस इमरान ख़ान वटि पुलिस पहुची वञे थी त हलो। जी हा, जी हा। ज़बरदस्त इहो कानून असां वटि जी तमामु ज़बरदस्त मामिलो थियो। अजीब अहिड़ा जेके फ़ैसिला थियनि था न त पोइ हिन में को ॿार बि सम्झे Exactly, किसो छा पियो थिए। हाणे कल हाई कोर्ट जेको आहे तोशाखाना केस जंहिंमें अॼु सज़ा थी आहे IK खे, उन में चयो त भाई ही जेका कॉग्निजेंस वरितो हुयो यानी मेंटेनेबिलिटी हुई त यानी उन जो सोली सिंधी मतिलबु इहो त ही केस हलणु जोॻो आहे या न आहे, यस फ़र्द जुर्म आयद कजे या न कजे। जी हा। मेंटेनेबल हूंदो त पोइ फ़र्द जुर्म आयद थींदी। त हाई कोर्ट चयो त ही सेशन जज साहब, छा नालो आहे साईं जो? सही, दिलावर समथिंग। दिलावर समथिंग, यस दिलावर। त जज साहब जेको आहे हुन इहो हाई कोर्ट सेशन जज जो इहो फ़ैसिलो यानी बुनियाद ई उॾाए छॾी त तोशाखाना केस जेको आहे जिन्हनि ग्राउंड्स ते हुनखे मेंटेनेबल कयो वियो आहे या कॉग्निजेंस वरिती वई आहे उहो ई ग़लति आहे। यानी जंहिं बुनियाद ते केस हलाए पियो सेशन जज साहब, उन बुनियाद खे ई हाई कोर्ट गुज़िरियल ॾींहुं रद्द कयो। पर हाई कोर्ट बि कमाल कयो, जी हा, साॻे वरी साॻे जज खे मोकिले ॾेई त तव्हां हिन जी वरी ॿुधो मेंटेनेबिलिटी त ही ॿुधणु जोॻो बि आहे या केस या न आहे। अॼु जज साहब सुबुह जो आया त न इमरान ख़ान आयो, न जो वकील आयो, वरी ॿ कलाक 3 कलाक, छाकाणि तकड़ तमामु घणी हुई, अॼोके ॾींहं में फ़ैसिलो अचिणो हो। त पोइ हू न आया त साईं जन सेशन जज हाई कोर्ट जे हुकुम जे बावजूदि चयो त हू जेको पुराणा दलील 2-3 महीना पहिरीं ॾेई विया हुआ मूंखे त ही ॿुधणु जोॻो आहे, ऐं वरी उन्हनि दलीलनि जी बुनियाद ते हिन खे ॿुधणु जोॻो बि करार ॾियां थो ऐं ठक सज़ा ॾिए थो 3 साल। यस। सो अॼोको ॾींहुं शायदि शुभ ॾींहुं हो जंहिं ॾींहुं ते सज़ा ज़रूरु अचणी हुई इमरान ख़ान खे, छाकाणि त सुभाणे आचर आहे त हिकिड़ो ॾींहुं 2 ॾींहं थोरो जेल में रहे ख़ान साहब। लेकिन ॾिसो पोइ इहे अहिड़ा ई फ़ैसिला आहिनि जेके पोइ नवाज़ शरीफ़ जे ख़िलाफ़ बि थिया, सियासतदान जे ख़िलाफ़ थींदा रहिया आहिनि। सो इहे पोइ खिल अचे थी न। ऐं मूंखे हैरत ऐं खिल वरी हिन ॻाल्हि ते थिए थी त अॼु जेके एंटी इमरान आहिनि उहे खिली रहिया आहिनि, तमामु ख़ुशि थी रहिया आहिनि। जेके कल एंटी नवाज़ शरीफ़ हुआ उहो इमरान ख़ान वारा, उहे हुनजी हिकिड़ी ग़लति सज़ा ते ख़ुशि थी रहिया। पीपल्स पार्टी वारा अॼु ख़ुशि थी रहिया आहिनि। कमाल थी वियो। ही त ख़ुदि कोर्ट्स मां तमामु मुतासिरीन अदालतूं आहिनि पीपल्स पार्टी, यस अॼु ख़ुशि थी रहिया आहिनि। ॾिसो ॻाल्हि इहा न आहे त ही अलिफ़ सां थिए पियो मामिलो या ॿिए सां थिए पियो। जॾहिं नवाज़ शरीफ़ खे पुट खां पघार न वठण ते नाहिल करार ॾिनो त असां जहिड़ा माण्हू त उन महिल बि तनक़ीद पिया कनि त भई हीउ कहिड़े मज़ाक़ आहे। सो ख़ैर हाणे यानी तकड़ में सभु कमु जल्दी थी रहिया आहिनि, छाकाणि टाइम न आहे न, तकिड़ो इंसाफ़ आहे, पोइ तकिड़ा मामलात अॻिते हलाइणा आहिनि। ख़ान खे सज़ा अचे थी, मेंटेनेबिलिटी ते आर्ग्यूमेंट ई नथो थिए, को दलील ई नथा ॿुधा वञनि। तकड़ में जेको आहे उहो गिरफ़्तार ख़ान खे कयो वञे थो, पोइ तकड़ में शामूद कुरैशी साहब ॿाहिरि निकिरी अचनि था, जेके कल ई पाण ईअं ॻाल्हि पे कई शो में त किथे आहिनि छा साहब कुरैशी साहब। सो कुरैशी साहब अची विया आहिनि, चवनि था असीं कोर कमेटी जो इजलास घुराए वरितो आहे, हाणे हीअं करे छॾींदासीं, हू करे छॾींदासीं। ॾिसो ॻाल्हि इहा आहे त अगरि त जेके चित्रा कानूनी माहिर आहिनि उहे हिन ॻाल्हि ते मतिलबु हुननि खे को शक न आहे त
त हीउ जेको सेशन कोर्ट ऑर्डर कयो आहे या जेको अॼु कार्रवाई पूरी थी आहे पूरी थी आहे, इहो को हायर कोर्ट में मेंटेनेबल इन्हनि खे को टिकी सघंदी न। सस्टेन करे सघंदी, न टिकी सघनि। इहो टिकी न सघंदी, सवली सिंधी में सस्टेन न करे सघंदो इहो फ़ैसिलो, ऐं हीअ 2-4 ॾींहंनि जी ॻाल्हि आहे। ऐं मूंखे सम्झ नथो अचे त जिन्हनि जेके बि हिन फ़ैसिले जे लाइ पोयां डुकडोड़ में हूंदा, उहे 2-2 ॾींहंनि लाइ ख़ान साहिब खे जेल मोकिलीनि था। रहंदो न। अगरि हर 2-2 महीननि खां पोइ आई के अंदरि वेंदो, वरी 2-2 ॾींहंनि खां पोइ निकिरी ईंदो, त वेतर तव्हां हुनजी मक़बूलियत वधायो पिया, वेतर तव्हां हुनजो फ़ाइदो कयो पिया, हिन जो नुक़सानु छा पियो थिए? 2-2 ॾींहं अगरि जेल थी अचे ख़ान, छाकाणि त मूंखे नथो लॻे त हीउ जेको सेशन कोर्ट जो ऑर्डर आहे त बहितर त हाई कोर्ट ऐं सुप्रीम कोर्ट सम्झंदियूं, पर कंहिं क़िस्म जो ऑर्डर आहे। हिकु ॾींहुं पहिरीं हाई कोर्ट हिकिड़ो हुकुम पई करे, सेशन कोर्ट पंहिंजी मर्ज़ी पिया हलाए। यस, 3 सालनि जी सो सज़ा। आउं सम्झां थो त हीउ त निकिरी ईंदो ख़ान, पर कुरैशी साहिब जो तकड़ि में ॿाहिरि निकिरणु इहो कमाल आहे। पर अगरि जेको थियणो आहे, हिन में को हैरान थियण जी पाकिस्तान में ज़रूरत न आहे, त जेको ख़्वाहिश आहे त लेवल प्लेइंग ग्राउंड ठहे, त उन में माइनस इमरान हुजे ऐं PTI जो वजूद बि न हुजे। पर अगरि कंहिं सूरत इहो राज़ी कजे, नवाज़ लीग ऐं ॿियनि खे त यार हाणे ईअं कयूं था त पर IK खे माइनस कयूं था, हिन खे नाहिल वाहिल कयूं था, हिन खे सज़ाऊं वज़ाऊं ॾियारियूं था, बाक़ी शाह महमूद कुरैशी वारी PTI खे रहणु ॾिजे, जीअं इलेक्शन जी का मुंहुं मुहांडो ठहे, को हुनजी का साख ऐं क्रेडिबिलिटी हुजे। हाणे की शाह महमूद कुरैशी साहिब वारी PTI रहे थी ऐं ख़ान हुनखे लातालुकी नथो करे, त बि ॾचो आहे न, छाकाणि त उहा PTI अगरि वरी इलेक्शन खटे वई त इहा ॻाल्हि तइ सम्झो, कुरैशी साहिब एस्टैब्लिशमेंट सां, कुरैशी साहिब हुजे, अलिफ हुजे, ॿिए हुजे, सुभाणे जॾहिं वरी मैंडेट अची वेंदो त उहा जेका खटियल PTI हूंदी, हू इमरान ख़ान सां लातालुकी न करे सघंदी, जीअं कराची वारी MQM लंडन वारी सां कयो हो। जी हा, हिते उहो सिनेरियो न आहे। सो लेकिन बहरहाल ॾिसूं अञा कीअं, लेकिन ॾाढी बोरिंग स्क्रिप्ट आहे, ॾाढी बोरिंग, ॾाढी पुराणी ऐं इंतिहाई पुराणी आहे ऐं बोरिंग आहे। जी हा। घणो घर साहिबु हाणे ॿिए स्क्रिप्ट जो हिकिड़ो ॿियो पासो, त अॼु CCI में मंज़ूर थी वियो असांजा सेंसस आदमशुमारी ऐं डिजिटल आदमशुमारी, जंहिंजा तक़रीबन कंहिंखे बि कुझु न आहे ख़बर त इहा थी कीअं, कंहिं कई, छा थियो छा न थियो, का रिपोर्ट मौजूदु न आहे। कल्ह टे ॾींहं CM साहिबु चयो त मूंखे खचा अथनि, मां न कंदुमि, कल्ह चयो हुननि खे त मां रिपोर्ट ॾिसी ॿुधाईंदुमि, अॼु हुननि अप्रूव करे छॾी। हा, सिंध गवर्नमेंट पीपल्स पार्टी शदीद मुखालिफ़ हुई हिन सेंसस जे, छाकाणि त डिजिटल आदमशुमारी हिकिड़ो मज़ाक हो, पाण सभिनी ॾिठो। MQM त सफ़ा हथनि मां निकिती पई वई, पर अॼु पीपल्स पार्टी, सिंध हुकूमत ऐं MQM सभु इतफ़ाक़ राय करे चङा बचा थी CCI में क़बूल अची विया त आदमशुमारी आहे। हाणे सिंध जी आदमशुमारी में 2017 जंहिंखे वॾो जाली फलाण फलाण चयो वियो, उन में 4.5 करोड़ तक़रीबन आबादी हुई। हाणे ही वधाए करे 5 करोड़, हाणे 4.5 करे छॾी, 4.5 करोड़, यस, 4.5 बि न आहे, एक्चुअली 70, 75, 80 लख जो इज़ाफ़ो थियो आहे। अगरि तव्हां एग्ज़ैक्ट फिगर कढंदो न, त 2017 ऐं हिन डिजिटल आदमशुमारी में सिंध में को 75 खां 80 लख माण्हुनि जो इज़ाफ़ो थियो आहे। ॻाल्हि आहे जुठा, 5.5 करोड़ जे लॻभॻि आबादी कई अथनि, 5 करोड़ 40 लख या 5 करोड़ 45 लख, त 75-80 लख माण्हू वधिया आहिनि। वाह वाह, असीं हिन ॻाल्हि ते एतिरो जिदोजहद थी रही छा, ऐं आख़िर में उहो मञी वरितो। जी हा, ठीकु आहे। पर एॾी ॾिसो, ही असां वटि ही असीं चवंदा आहियूं त यार हिकिड़ा असांजा फ़ैसिला हूंदा आहिनि सियासी मसइलतनि जा, जेके असां पंहिंजी ज़ाती नंढड़े मुफ़ादनि लाइ कंदा आहियूं, ठीकु आहे, माना पर्सनल गेन्स लाइ। हिकिड़ा तव्हां फ़ैसिला कंदा आहियो जिन्हनि सां क़ौमनि खे ऐं हिकिड़ी पूरी वॾी आबादी खे हिकिड़े डिघे मुदे में नुक़सानु पहुचे थो। तव्हां आबादी ही छा कीअं इतफ़ाक़ राय करे वरितो आहे? लेकिन बहरहाल जिथां हुकुम हूंदो त ज़ाहिर पोइ सभु इतफ़ाक़ राय करे ऐं करे अची विया। हाणे इतफ़ाक़ राय थियण जो मतिलबु इहो थियो त हाणे नए सेंसस ते जेको आहे उहो इलेक्शन थींदी। हाणे अॼु वरी इंकशाफ़ कनि था लॉ मिनिस्टर साहब, तारड़ साहब, त सही सेंसस सां सीटूं वधण जो कहिड़ो तालुक़ु आहे? वाह वाह,
वाह वाह वाह। आर्टिकल 51 में लिखियल आहे कॉन्स्टिट्यूशन में त सीटूं जेके आहिनि प्रोविंशियल आइन में क्लियरली लिखियलु आहे त जॾहिं नई आदमशुमारी थी वेंदी यानी क़बूलियत थी वेंदी उनखे त तव्हांखे नयूं चूंडूं जेके आहिनि हुन नई आदमशुमारी तहत कराइणियूं आहिनि Yes. ऐं हुन में सीटूं वधाइणियूं आहिनि। यस अगरि वधनि थियूं त वधाए अगरि वधनि थियूं त वधाइणियूं आहिनि। जी त आबादी वधी आहे, जी हा भला असांजी 75-80 लख त सिंधी वधी न बकौल हिन सेंसस जे, जी हा जंहिंमें मुंहिंजो ज़ाती घर में न ॻणियो वियो आहे। ऐं त पाण गवाह आहियां, मूंखे त किथे वठी हलो त आउं गवाही ॾियां त मुंहिंजो घर ई न ॻणियल आहे हिन में। लेकिन ॿिए जो छा ॿुधी ॿुधाई हूंदी आहे न, आउं त ज़ाती तरह आऊं। जी हा त ॻाल्हि इहा आहे त ही हिकिड़ी जेका हुन ते अॼु इंकशाफ़ थिए थो त न हिन ते नई तकबंदियूं नयूं सीटूं वधाइण जी ज़रूरत ई न आहे। ही हिकिड़ी अजाई ख़्वाहिशनि ते मबनी तजियो आहे आइन जो जेको लॉ मिनिस्टर साहिबु कनि पिया। छाकाणि अगरि अहिड़ी कोशिशि थी त ही कोर्ट में चैलेंज थींदी, ही अदालतनि में चैलेंज थींदो अगरि अहिड़ो आइन हिन बारे में क्लियर आहे। क्लियर आहे अच्छा हाणे अगरि नई तकबंदियूं थियनि थियूं सेंस ऑफ अप्रूव बि त केयर टेकर पिया सीएम कयो आहे न ॿिनि केयर हा उन ते अचूं था, पर अगरि मिसाल हाणे जेको थी वियो आहे उन ते ॻाल्हायूं पिया, अगरि सेंसस नई तकबंदियूं थियनि थियूं ऐं तकबंदियूं तक वधाइणा आहिनि त तक वधाइण लाइ तव्हांखे आइन में तरमीम करणी आहे। 2080 सूरत डिफाइन आहिनि ठीकु आहे, छाकाणि 342 सीटुनि खां अगरि क़ौमी असेंबली में सीटूं वधाइणियूं आहिनि, हीअं 342 तव्हां उनखे नथा वधाए सघो जेसिताईं तव्हां आइन में तरमीम नथा कयो। आइन में तरमीम करण लाइ तव्हांखे 2/2 जी ज़रूरत आहे। जी हा 2/2 असेंबली मेंबर हींअर पार्लियामेंट में आहिनि ई न, असेंबली न हूंदी कुझु टाइम खां पोइ ऐं 9 तारीख़ खां पोइ अरबा खां पोइ असेंबली ई न हूंदी त केरु कंदो आइन में तरमीम? केयर टेकर गवर्नमेंट त आइन में तरमीम नथा करे सघनि, सो मतिलबु इलेक्शन न पई थिए। अच्छा अगरि को ज़बरदस्त करे कुझु चवनि त न बसि ही असां चऊं पिया त ही करे वठो सदर वक़्ती तौर ते सीटूं त बि नयूं सीटूं नया तक ठहण ही थियण हू थियण में हू कल्ह कंवर दिलशाद जेको सेक्रेटरी अॻूणो आहे इलेक्शन कमीशन जो हुनजो अंदाज़ो आहे त 15 फरवरी यस 15 फरवरी खां अगरि मार्च या अगस्त या कुझु साल बि लॻी वञे त ख़ैर कहिड़ी ॻाल्हि। ख़ैर जहिड़ी ॻाल्हि आहे जॾहिं एॾो थी वियो त पोइ एतिरो अॻिते बि थी वेंदो। यस त मतिलबु इहो आहे त अॼु जेको हिननि खां इतफ़ाक़ राय करायो वियो आहे इन जो मतिलबु हिननि खे चयो वियो आहे त इलेक्शन नथी थिए टाइम ते। ॿी ॻाल्हि जेका तव्हां पॉइंट आउट कयो पिया त यार ख़ुदा जा बंदा हा केयर टेकर चीफ मिनिस्टर्स आहिनि पंजाब ऐं केपी जा, जी हा ऐं सेंसस सां मुराद इहो हूंदी आहे त इहो अवाम जी पंजाब जे अवाम ऐं केपी जे अवाम जा हिकिड़ा यानी हुननि जी रिप्रेज़ेंटेशन खपे। हर शइ हुन सां जुड़ियल आहे। त हुन सां पंजाब जो नाणो केपी जो नाणो पंजाब ऐं केपी जी सीटूं हर शइ हर शइ हुन आबादी सां जुड़ियल आहे। त चीफ मिनिस्टर पंजाब केयर टेकर ऐं केयर टेकर चीफ मिनिस्टर केपी खे मैंडेट कहिड़ो आहे एग्ज़ैक्टली त हू पंजाब ऐं केपी जे एॾे अहम अवाम जे एॾे अहम मामले ते पंहिंजी हा या न में राय ॾेई सघे। हुनजी त हुन वटि कोई मैंडेट ई कोन्हे। लेकिन हीअ सभु ॻाल्हियूं अॼु हिकिड़े दोस्त ॿिए सां बि डिस्कस थियो पिए त पोइ मूं चयो यार हाणे एतिरो असीं छो पिया मुंझूं, असीं ईअं ई परेशान थी रहिया हुआसीं जॾहिं आऊं इहे ॻाल्हियूं रड़ियूं पिया कयूं त यार इहे आइन में 90 ॾींहंनि खां वधीक चूंडूं मुलतवी नथियूं थी सघनि। त माण्हू मूं ते खिलिया पिया, अॼु आऊं माण्हुनि ते खिलिया थो आइन में आहे त न आहे त न आहे, छा फ़र्क़ु पइजी वेंदो, न मञूं था आइन खे। अॼु आज़म नज़ीर साहब लॉ मिनिस्टर आहिनि, उहो इहो बि चवनि था त अगरि केयर टेकर गवर्नमेंट एक्सटेंड करे थी पई त केयर टेकर गवर्नमेंट खे कॉन्स्टिट्यूशनल एम्बिट जी ज़रूरत ई न हूंदी आहे। मतिलबु उन्हनि खे कॉन्स्टिट्यूशन कवर जी ज़रूरत ई न आहे, हू रूल करे सघनि था इवन अगरि इलेक्शन नथा थियनि 3 महीननि खां पोइ। लॉ मिनिस्टर आज़म नज़ीर साहब चवनि था त ठीकु आहे बसि पोइ आइन जी जेके वणे तशरी करे वठो। मतिलबु हिन में त को कानूनदान थियण जी ज़रूरत ई न आहे। हिते किथे आइन में लिखियलु आहे त 90 days और बियॉन्ड। यस क्लियरली लिखियलु आहे 60 days और 90 days। विदिन 90 days विदिन 60 days और विदिन 90 days यानी 60 या 90 ॾींहंनि जे अंदरि केयर टेकर खे चूंडूं कराइणियूं आहिनि, हलियो वञिणो आहे। जी हा छा चइजे यार तव्हांजी कसम कीअं ऐं सभु जिते एॾा वॾा फ़ैसिला एॾी मुश्किल एॾी ताबड़दूद सां या एॾे दबाव सां अगरि मंज़ूर थी सघनि था त पोइ केयर टेकर गवर्नमेंट खे केतिरी ॾुखियाई थींदी इहे जेके ॿिया मसइला आहिनि कॉन्ट्रोवर्शियल क़िस्म जा मंज़ूर करण में। को मसइलो न थींदो, को मसइलो न थींदो, को मसइलो न दिस इज़ थींदो। हाउ इट इज़। आवाम रद्देमल नथी ॾेखारे, चाहे कुझु बि करे वठो, चाहे कुझु बि करे वठो।
तव्हांजी सियासी पार्टियुनि जो हाल पाण ॾिसूं पिया, जी हा, ठीकु आहे, हिकिड़नि खे ॾंडे जे ज़रिए ऐं ॿिया उहे जी माठनि हा। सहमत आहिनि हर शइ सां। हर शइ सां। जुडिशरी नज़रिया तहमुल आहे, मीडिया कंट्रोल्ड आहे, त छा मसइलो आहे तकरारी ऐं मुतनाज़ा फ़ैसिला कराइण में? हू जेको तव्हां ॾिसो सीक्रेसी एक्ट वारो छा कानून पास कराए वरितऊं क़ौमी असेंबली मां, ऐं क़ौमी असेंबली जे मेंबरनि अखियूं ॿूटे हुन ते साइन करे छॾी। जी हा। सो असां वटि इहो वॾी बदकिस्मती आहे त ख़ैर तव्हां जेके ॻाल्हि पिया कयो त ही फ़ैसिला ही कनि पिया सो कॉल्ड चूंडियल, त हू जेके निगरान हूंदा हू त चूंडियल बि न हूंदा, त उन्हनि खे फ़ैसिला करण में कहिड़ो मसइलो थींदो? अच्छा पोइ माना हाणे हीअ अजीबो ग़रीब ॻाल्हि आहे त हीअ जेको लॉ मिनिस्टर साहिबु चवनि पिया त निगरान हुकूमत जेका ईंदी उनखे आइनी दायरे में रहण जी ज़रूरत ई न आहे, ज़रूरत ई न आहे। त हीअ कीअं आसमानी मख़लूक हूंदा छा? हीअ कीअं थो थी सघे? हाणे अगरि अहिड़ी सोच सां निगरान हुकूमत अचे पई पोइ ख़ुदा पे ख़ैर करे। अच्छा पोइ माना जहिड़े नमूने सां PMLN जो रिएक्शन आहे त ईअं न पियो लॻे, ईअं ई लॻे थो त PMLN न्यू ऑल अलॉन्ग के करिणो छा आहे एट द एंड ऑफ द टर्म। पीपल्स पार्टी कल्ह खां जेके रिएक्शन ॾिए थी त शायदि पीपल्स पार्टी खे ख़बर न हुई। ॾिसो नून लीग खे बि ख़बर हुई न हुई, पर नून लीग 3-4 महीननि खां सम्झा थो त उनखे ख़बर हुई त ईअं ई थियणो आहे, ईअं ई थियणो आहे ऐं ईअं ई करिणो आहे। नवाज़ शरीफ़ जो न अचणु हिन ॻाल्हि जी वॾो इंडिकेटर हो त नवाज़ शरीफ़ खे ख़बर हुई त ईअं ई थियणो आहे, ऐं हुननि खे वारो खाए थो नवाज़ लीग खे त इलेक्शन न थिए ऐं हीअं ज़बरदस्त थिए वञे। जॾहिं की पीपल्स पार्टी खे अगरि ख़बर हुई बि महीने ॿिनि खां त हू इन कोशिश में लॻी पई हुई त कंहिं सूरत हू हिन ॻाल्हि खे मतिलबु अंडू कराए सघे, ऐं अञा बि ख़्वाहिश हूंदी त इलेक्शन टाइम ते थी वञनि। लेकिन ॾिसो आदमशुमारी जहिड़ो मञी वरितो पीपल्स पार्टी, हद थी वई, सिंध गवर्नमेंट मञी वरितो, सिंध सां कोई चङाई त कोन थी आहे ज़ाहिर आहे। लेकिन ॻाल्हि इहा आहे त हाणे हू बि मजबूर आहिनि। हींअर पीपल्स पार्टी या का बि हिन इतिहादी जमातनि मां का बि पार्टी अफोर्ड नथी करे सघे त हू न करे सघे। हाणे नो चवण जी ताक़त असांजी पॉलिटिकल फोर्सिस में रही न आहे, छो जो अवामी बैक न आहे। अवामी बैकिंग आहे या न आहे अॻियां खां ॾंडो सवायो आहे। इमरान ख़ान साहब त फिर वो बि विया जेल वञनि था पिया, ऐं हुन वटि बि चॉइस कहिड़ी आहे, ख़ुशी सां त कोन थो वञे, हुनखे मोकिलीनि पिया। कल्ह हालांकि आख़िरी पैगाम में इहो चई विया आहिनि त माण्हुनि खे जेको आहे उहो तव्हां चुप न वेहिजो, पर अलाए ही नओं बयानु अथसि अलाए पुराणो अथसि, ख़ुदा ख़बर। मुंहिंजे ख़्याल सां हा त माण्हुनि खे न अवाम त मूं सुबुह जो मूंखां टाइम न्यूज़ वारनि फ़ोन ते पुछियो त मूं सुबुह चयो, मूं चयो अवाम कोन थी निकिरे हाणे, बसि हिकिड़ो दफ़ो थी वियो जेको थियणो। हाणे सोशल मीडिया ते ही हू थोरो घणो गोड़ घमसान थींदो, अवाम कोन रोडनि ते निकिरंदी। पर साहिबु हाणे प्लान छा हूंदो? बसि इमरान ख़ान साहब खे ईअं ई जेल में रखिबो केयरटेकर गवर्नमेंट जे दौर में? ॾिसो हिन केस मां त आउं सम्झां थो हुनखे रिलीफ मिलंदो, हायर कोर्ट्स हुनखे रिलीफ ॾींदियूं, लेकिन हाणे हू हिकिड़ो दफ़ो ॿधाइण जो सिलसिलो शुरू थी वियो न, हाणे को ॿियो केस वरी कंहिं ॿिए केस में अरेस्ट करे वठंदा, वरी हू जेको केस आहे चवनि पिया मरियम औरंगज़ेब साहिबा बि चवनि पियूं त हू जेको नवां में न न हू जेको बहरिया वारनि खां मलिक रियाज़ वारा जेके अलकादर ट्रस्ट वारो शायदि उन में सज़ा हाणे तकिड़ो इंसाफ़ मिली वञे। मतिलबु अहिड़ो असां बि अदालतनि में हलूं था मुख़्तलिफ़ केसनि में, पर हेॾो तकिड़ो इंसाफ़ असां कोन मिलंदे ॾिठो आहे। पोइ माना ईअं ई बसि इमरान ख़ान साहब हाणे जेल में था रहंदा ऐं बसि पोइ ईअं ई अफ़रा तफ़री बि रहंदी इहो ई थींदो आहे न साईं। जेके फोर्सिस जेके असल सघारी क़ुवतूं आहिनि, इक़्तिदार खां ॿाहिरि आहिनि, अपोज़िशन आहे, उनखे इहो भोगणो त पए थो न। नवाज़ लीग न भोगियो आहे छा? भोगियो आहे। मरियम नवाज़ ईअं हिकिड़े जेल मां ॿिए जेल, हे सभु मरियम नवाज़ सां घटि थी, नवाज़ शरीफ़ सां घटि थी, शहबाज़ शरीफ़ जेल न वियो छा? इमरान ख़ान जे दौर में थींदो रहियो। उन महिल नवाज़ लीग जेका आहे रॉन्ग साइड ऑफ द एस्टाब्लिशमेंट हुई। हुन खां कंहिं ज़माने में बीबी शहीद हूंदी त हुन सां ॾाढी थींदी, पोइ पीपल्स पार्टी बीबी शहीद खां पोइ इहो सिखियो त भई ॿिए पासे वञिजे ई न जिथे। पर हिकिड़े वक़्त में इमरान ख़ान वारे वक़्त में त ख़ुदि आसिफ़ ज़रदारी, फरियाल टालपो हिननि सां थियो, लेकिन ही को उहो ई कंटिन्यूटी आहे, को नई ॻाल्हि त कोन थी थिए। लेकिन हिन दफ़े सिर्फ़ु आइन सां जेको खिलवाड़ कनि पिया उहो सिविलियन दौर में पहिरियों दफ़ो थिए पियो।
उहो सिविलियन पार्टियूं कनि थियूं उहो केतिरो ॾुखियो पवंदो छा पवंदो उहो बि त हिकिड़ो वक़्तु ॿुधाईंदो छा मुश्किलात थियनि थियूं। अच्छा बिलावल साहब त ख़ुशि त बिलावल साहब त इहा ॻाल्हि कई त मकाफ़त अवल आहे, पर बिलावल साहब हिकिड़ी ॿी बि ॻाल्हि कई, हल्को पैगाम ॾिनो बसि चयूं त मूंखे एमरजेंसी में जेको आहे उहो इस्लामाबाद घुरायो वियो आहे, पोइ छा लाइ बसि पोइ इहो ई डिस्कशन थियणो हूंदो त केयरटेकर गवर्नमेंट छिकणी आहे। ये फैसला त थी चुका हूंदा ऐं इहे फ़ैसिला मुंहिंजे ख़्याल में ज़रदारी साहिबु कंदो। बाक़ी ऐं इहे थी चुका हूंदा, मूंखे ख़बर न आहे छो सॾायो हूंदो, कंहिं सॾायो आहे बिलावल साहिब खे, मूंखे ख़बर न आहे, हुन ते कॉमेंट नथो कयां। पर मकाफ़ात अमल आहे, लेकिन मकाफ़ात अमल त पोइ बार बार रिपीट थींदो रहंदो। कल इमरान इहो कयो, मकाफ़ात अमल आहे, अॼु ही सरकार ही हुकूमती धुरियूं कनि पियूं, वरी सुभाणे हिननि सां, त ही मकाफ़ात अमल अगरि ईअं को कंहिंखे त हिन खे रोकणु खपे न। अच्छा मगर अगरि इहा ईअं ई मतिलबु अगरि सम्झे त शामोद कुरैशी साहब ॿाहिरि अची विया आहिनि, शामोद कुरैशी साहब कोर कमेटी जी मीटिंग आहे, छा PTI जेके उहे हार्ड लाइनर्स आहिनि, यास्मीन राशिद साहिबा अंदरि वेठियूं आहिनि, एजाज़ चौधरी अंदरि वेठा आहिनि, अली मोहम्मद ख़ान अंदरि वेठा आहिनि, शेरिया राफ़िदी अंदरि, दे वुड एक्सेप्ट शामोद कुरैशी? So they will not be left with much choice, and it's not के इमरान खान को डिसोन तो कोन पियो करे न SMQ खे, शामोद कुरैशी खे IK डिसोन किथे पियो करे, लातालुकी तो कोन पियो करेसि। फ़िलहाल त ब्लैक आउट आहे उन्हनि जे मथां ख़बर न आहे। न ख़बर पइजी वेंदी न, लातालुकी त कोन पियो करे। ऐं हिन महिल हू बि चाहींदो त भला कुझु न कंहिं सूरत में त पार्टी बरक़रार रहे, त हीअ सभु हीअ फ़िलहाल नज़रिया ज़रूरत तहत सभु शामोद कुरैशी सां गॾु बीहंदा, हिकिड़ी थोरे अरसे ताईं हुन सां गॾु हलंदा। ऐं आउं इहो सम्झां थो त अगरि हिन खे अक़लमंदी सां PTI हलाए वई ऐं हुननि खे छॾियो वियो, अगरि अंडरस्टैंडिंग या एग्रीमेंट इहो थिए थो त भई -IK, लेकिन शामोद कुरैशी हले, जीअं हिकिड़े ज़माने में BB ॿाहिरि हुई त मखदूम अमीन फ़हीम जी अॻुवाणी में पार्टी हली रही मुशर्रफ साहब जे दौर में, लेकिन उन में इहो ऐं मुशर्रफ साहब जी सो उन दौर में BB ॿाहिरि हुई। सो ऐं तव्हांखे यादि हूंदो मुशर्रफ स्टैब्लिशमेंट जेका हुई उहा मखदूम अमीन फ़हीम मरहूम सां ठीकु हुया, हुनजा हिकिड़ा मतिलबु उहो कोन हो को हिक ॿिए खे अकोमोडेट करे पिए सघिया। हींअर बि शामोद कुरैशी साहब जेके आहिनि, अगरि हू फ्रंट ते रहनि था ऐं -IK थिए थो, त स्टैब्लिशमेंट शामोद कुरैशी वारी PTI खे शायदि एक्सेप्ट करे पियो वठे। लेकिन अगरि फेयर इलेक्शन थिया, ऐं वरी इहो सम्झां थो, ॾिसो मतिलबु अञा ख़बर न आहे इलेक्शन कॾहिं थींदा ऐं फेयर थींदा न थींदा, पर मुंहिंजो ज़ाती ख़्यालु आहे त अगरि फेयर इलेक्शन थिया त शामोद कुरैशी बि अगरि लीड करे रहियो हूंदो त PTI हिननि खे इलेक्शन्स में ठीकु ठाकु मसइलो पैदा करे छॾींदी। कॉलर सां डॉक्टर अहमद लगारी हैदराबाद मां। जी डॉक्टर साहब छा चवणु चाहींदा? ऐं तव्हांखे सलाम। इहो काफ़ी शयूं त जेके मुंहिंजे ज़हन में साईं ऑलरेडी डिस्कस करे वियो आहे। हिकिड़ो मूंखे सिर्फ़ु साईं खां इहो पुछिणो आहे त पंजाब में छाकाणि त PTI जी घणी जेका अक्सरियत आहे अपीरेंटली उहा पंजाब में आहे, त छा पंजाब में PTI खे ओपन या फ्री हैंड या लेवल प्लेइंग फील्ड असांजा फ़ैसिला करण वारा इदारा प्रोवाइड कंदा, माना ॾींदा या कोन ॾींदा? अगरि न ॾींदा त पोइ साईं जन छा था सम्झनि त पंजाब मां घणी मेजॉरिटी नून लीग जी ईंदी या हिकिड़ी मिक्स ईंदी, पीपुल्स पार्टी, नून लीग ऐं आज़ाद उम्मीदवार? ठीकु साईं। डॉक्टर साहब पंजाब मां KP मां अगरि त फेयर इलेक्शन थिया, तव्हां जीअं पाण चयो अगरि त तव्हांजो सुवाल मबनी आहे त अगरि लेवल प्लेइंग ॾिनो, यानी चलो ख़ान न बि हुजे, PTI ऐं बल्लो हुजे ऐं हुनखे वोटर खे रोकियो न वञे या धांधली न थिए, 100 जे अॻियां ॿुड़ी हणी 1000 न कयो वञे या 1000 जी ॿुड़ी कटे 100 न कयो वञे, इहो जेको थींदो आहे इलेक्शन में, ऐं हिननि खे इलेक्शन विढ़णु ॾिनी वञे, त मुंहिंजो हाणे पोइ अंदाज़ो पियो कयां त मुंहिंजो अंदाज़ो आहे त पोइ बि PTI पंजाब में अगरि धोई न बि छॾींदी त हिकिड़ो वॾो साइज़ PTI खे वोट ॾींदो, वॾो अंग जेको आहे हुते वोट कंदो। तव्हां जेका ॿी सूरत चयो पिया जंहिंजो कवी इम्कान आहे त इलेक्शन मैनेज थींदा ऐं हाणे PTI खे बाक़ाइदा ऑफिशियली बैन कयो वेंदो या वरी उनखे हथ पेर रसा ॿधी सोड़ो कयो वेंदो, त पोइ आउं सम्झां थो त घणी सीटूं नवाज़ लीग जे हिसे में ईंदियूं, छाकाणि त पोइ शहबाज़ शरीफ़ ई कंटिन्यू कंदो नेक्स्ट टेन्योर में।
लड़ी सीटियूं एब्सोल्यूट मेजॉरिटी न ॾिबी कंहिं बि पार्टी खे मुल्की सतह ते या पंजाब जी सतह ते एब्सोल्यूट मेजॉरिटी न ॾिबी, पर जेका घणाई हूंदी वो आउं सम्झां थो नवाज़ लीग खे मिलंदी। ऐसा शामोद कुरैशी साहब की त डिस्क्रेडिट असांजा पीपल्स पार्टी ऐं आसिफ ख्वाजा आसिफ साहब नून लीग वारा त करण शजील मेमण साहब चवनि था त शामोद कुरैशी ॿियो कंहिं कई न हुजे पर शामोद कुरैशी साहब मिठाई विराई हूंदी मुल्तान में, छो जो हू पार्टी जो चेयरमैन थींदे नज़र अचे थो हुनखे। होॾां ख्वाजा आसिफ साहब चवनि था त जो अभी पार्टी चेयरमैन की बातें कर रहा है उसको आप चेक DNA करवा लें, गलत निकलेगा DNA। त माना ठीकु आहे, ॾिसो ॻाल्हि इहा आहे त DNA तो तब करवाएं जब जिसका वो पैरोकार बनने का दावेदार है, यानी शामोद कुरैशी तो IK का पैरोकार बनने का दावेदार है। IK खुद ही इनकार कर दे तो फिर DNA की ज़रूरत ही नहीं है, और अगर वो कहता है कि हाँ नहीं ये मेरा असली और सच्चा पैरोकार है तो फिर DNA को क्यों कराने की ज़रूरत है। सो ये परेशानी ख्वाजा आसिफ के या पीपल्स पार्टी वारनि खे छो थियणु खपे त शामोद कुरैशी सचो आहे या नकली आहे। अगर धणी पाण हुनखे पंहिंजी बागदौड़ ॾे पियो पंहिंजी पार्टी जी, सिस कॉल। जब खान साहब एक्सेप्ट करे वेंदो इन ॻाल्हि खे त अगरि अहिड़ो को सीन अची थो वञे त? कॉलर वठी वठूं, अचूं था पिया। सुमेरा मुगल हैदराबाद मां जी। अदी छा चवणु चाहींदा? जी वालेकुम सलाम। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। बाबा हीअ जेको इमरान खान खे अरेस्ट कयो अथनि ऐं जॾहिं यूट्यूब चैनल्स ऐं जेको बि ॾिसो त माण्हू चवंदा इमरान खान के साथ है, हम इमरान खान के साथ है। कोई एॾी ख़ामोशी एॾो साइलेंस छो आहे? माना माण्हुनि खे को फ़र्क़ु कान पियो इमरान खान जी गिरफ़्तारी ते। ऐं इन जो जेको सुप्रीम कोर्ट खां पोइ जॾहिं हाई कोर्ट ताईं इहो केस ईंदो, हाई कोर्ट खां सुप्रीम कोर्ट ताईं, त उन जो रिज़ल्ट इंतज़ारु करण लाइ माण्हू वेठा आहिनि या बसि ख़तमु इमरान खान? अच्छा ठीकु आहे साईं, ठीकु आहे दी। यू बी कॉलर मीर एजाज़ टालपुर टडे हूंदा जी। टालपुर साहब छा चवणु चाहींदा? काज़ी साहब सलाम तव्हांखे यासर खे। जेको मकाफ़ात अमल जो तज़किरो हले पियो, ही मकाफ़ात अमल सिर्फ़ु सियासतदाननि लाइ आहे। 6 वज़ीर आज़म आहे, हुसैन शहीद सरवरदी खां वठी जेको ही सज़ा कोर्टनि जे थ्रू खाधियूं आहिनि। भला असां वटि पाणी खोट हूंदी, असां हिकिड़ो जुलूस वठी वियासीं एक्शन वटि, चई बाबा अलाह खां दुआ घुरो, गुनाहनि जूं सज़ाऊं आहिनि, मींहुं कोन था पवनि। पोइ हुते अमरा चई रुगो गुनाह असां पुछड़ी वारनि कया आहिनि, उन ई शाख ते मुंड वारा जेके आहिनि ढव ते पाणी पिया पीअनि। रुगो गुनाहगार असीं, रुगो गुनाहगार सियासतदान आहिनि या इन्हनि कमनि में ॿियूं धुरियूं आहिनि, उन्हनि खे बि मकाफ़ात अमल मां गुज़रणु खपे। साईं इहो सुवालु आहे, तो मुंहिंजी लाइट महिरबानी। हा, सुभाणे ॻाल्हि कई त रिएक्शन छो नथो नज़र माण्हुनि खे अचे? फ़र्क़ु त मतिलबु उन्हनि चयो त छा इंतज़ारु पियो माण्हू कनि त हाई कोर्ट या सुप्रीम कोर्ट में रिलीफ ॾींदो या इमरान खान वियो? सुभाणे ईअं छो ॾिसजे त वियो या हिन आसिरे ते रिएक्शन? पोइ भेरे जेको रिएक्शन थियो उहो थोरो हथनि मां निकिरी वियो ऐं हुनजे करे पार्टी खे शदीद प्रॉब्लम थी पियो। ऐं ॿी जे आहे त पार्टी जो स्ट्रक्चर त मौजूदु कोन्हे हिन वक़्तु। सभु रूपोशन सवाइ शामोद कुरैशी साहब ऐं ॿिनि टिनि खां सवाइ कुझु रूपोश कुझु जेल में, कुझु रूपोशन कुझु जेल में आहिनि, त आवाम पंहिंजे मुंहुं किथे निकिरे। लेकिन इहो सम्झण त इन खां पोइ ख़तमु थी वई आहे पार्टी, ऐं नथो सम्झां। जी हा, हिकिड़ी ख़ामोश अक्सरियत हूंदी आहे, हिकिड़ी सपोर्ट हूंदी आहे, उहो पोइ दिलि में सांढे रखंदी आहे, पोइ वक़्तु अचण ते हू पंहिंजो रिएक्शन शो कंदी आहे। इहो असां माज़ी में बि ॾिठो आहे। एग्ज़ैक्टली। नथा नाला खणूं न त वरी माण्हू चवंदा आहियूं भेट कयां, भेट भेटिया कोन पियो, पर माण्हुनि जो रिएक्शन कॾहिं हर दफ़े साॻियो न हूंदो आहे। त कावड़ या गुस्सो जेको इमरान IK जे फॉलोअर्स खे या सपोर्टर्स खे हूंदो उहो हूंदो, हिन दफ़े हुनजो रिएक्शन पाण खे उहे नज़र न पियो अचे जीअं पोइ भेरे वांगुरु आयो, थी सघे थो की ॿी सूरत में नज़र अची वञे। हा मीर साहिबु सही ॻाल्हि आहे, उहो गुनाह पुछड़ी वारनि कयो आहे, पर उहो ॿी बि ॻाल्हि चइबी आहे न मीर साहिबु, त जेको आहे पंहिंजे वढे जो न वेझ न तबीब। हीउ जेको सियासतदान पाण सां पंहिंजो जेको पाण जुठूं कनि था, ॿिया त जेके ॾिसो न, ॿिया त पंहिंजनि अॻूणनि जी बि जो बि दिफ़ा कंदा आहिनि, ॿिया त पंहिंजे अॻूणनि जो बि दिफ़ा कंदा आहिनि। हीउ हिक ॿिए खे बसि हिननि खे बुल छड़ो मिले, हिन जो वस नथो पुॼे त पंहिंजी बिरादरी जे माण्हुनि सां अहिड़ी जुठ कनि था। सिर्फ़ु हीअ न पिया कनि, हिननि सां ख़ान कई ख़ान सां हीअ पिया कनि, हुन खां अॻु हिक ॿिए सां कंदा हुआ, ऐं वरी सुभाणे मौक़ो मिलंदो त वरी हिक ॿिए सां कंदा। तो ॻाल्हि इहा आहे त अगरि पंहिंजी इज़त पाण बि नथा कराइनि न सही, त ॻाल्हि इहा आहे त मकाफ़ात अमल जेको आहे उहो हिक ॿिए ते दोहराइनि पिया न, छा कजे। ऐं जब हिकिड़ो सवाल अचे ज़हन में त ठीकु आहे मकाफ़ात अमल जेको इमरान खान साहब बि कयो, जेको बि कयो, ज़ाहिर जेल में विधा सभिनि खे,
कुड पीपल्स पार्टी या PDM या PML खे इहो रियलाइज़ नथो थिए त हुननि जूं जेके ग़लतियूं हुयूं उहे अनकॉन्स्टिट्यूशनल तमामु थोरे घटि नमूने जूं, हिननि जूं शयूं जेके आहिनि उहे अनकॉन्स्टिट्यूशनल ज़िम्मे वञनि थियूं ॾिसो पयूं। पोइ इहा जेके तकलीफ़ में अचे थो न माण्हू, ऐं उन महिल जेको बख़ीली हुजे थी, मतिलबु जेको नवाज़ शरीफ़ हाणे ॻाल्हि इहा आहे त ॾिसो न, नवाज़ शरीफ़ खे बि ख़बर हूंदी त हुन सां जुठ IK करे पियो या पोयां वेठल माण्हू सभिनी खे ख़बर हुई त केरु करे पियो। यस, हींअर इमरान खे बि ख़बर आहे त हुन सां जुठ शहबाज शरीफ़ कनि पिया या केरु पिया कनि, लेकिन जिथे ज़ोर लॻे, पर रिस्पॉन्स मूंखे ख़बर आहे त यार हाणे यासिर जे पोयां केरु आहे, पर हाणे पोयनि सां त आउं पुॼी नथो सघां, त फ़िलहालु यासिर सां ई आउं पंहिंजी बाहि कढां थो। त पोइ जॾहिं झिड़ हिकिड़ी माण्हू हिकिड़ी दफ़े के माण्हू जे हथां तकलीफ़ में हुजे थो, पोइ जॾहिं हू पलांद वारे कॉन्सेप्ट में हुजे थो न, त पोइ हू दायरा या लाइनूं नथो छिके, पोइ हू सभु कुझु जाइज़ जंग ऐं मोहबत में जेका चई ॻाल्हि हूंदी आहे, पोइ हीअ जंग थी वेंदी आहे, ऐं जंग में पोइ सभु कुझु जाइज़ थी वेंदो आहे। पोइ माण्हू इहो न ॾिसंदो आहे त हीअ जेको हू पलांद में करे पियो, हिन सां पोइ हिन लाइ तमामु वॾा माण्हू नेल्सन मंडेला हूंदा आहिनि, शायदि शाज़ो नादरी को दुनिया में अहिड़ा 2-4 माण्हू जाइंट्स जेके आउं चवंदो आहियां त देर क़ामत माण्हू हुआ, जिन अची चयो त न ठीकु आहे, अॻिते वधो, जेको थी वियो थी वियो। मतिलबु हू त हिकिड़ी सो हाणे किथे मंडेला, हाणे मंडेला सां असीं छा हिननि खे भेटियूं असां वारनि खे, सो हीअ त पूरो बदिलो ऐं इंतकाम ऐं हीअ सभु शयूं हुजे। पोइ कॾहिं न कॾहिं अली साहिब इहो केस बि त पवंदो न त हुकूमतूं ग़लति हुयूं, केयरटेकर गवर्नमेंट ग़लति हुयूं, कॾहिं न कॾहिं त इहे शयूं हिस्ट्री करेक्ट कोर्स करेक्शन थी, ॿ किताब ॿिया छपजी वेंदा, पोइ ॿिया हिकिड़ा अहिड़ा अची वेंदा, पोइ हुन सां छा फ़र्क़ु छा पइजी वेंदो। अॼु तव्हांखे कहिड़ी ॻाल्हि हिस्ट्री जी जेका आहे उहा हमूद रहमान कमीशन जी रिपोर्ट त हाणे पधरी पई आहे, किताबनि जी सूरत में ऑनलाइन विकिरो बि थिए, तव्हां ख़रीद करे 600-700 अलाए 1500-1600 रुपए जी किताब आहे, ख़रीद करे पढ़ी वठो। जी हा, अॼु तव्हांखे ख़बर न आहे त जुडिशरी छा कयो, अॼु तव्हांखे ख़बर न आहे त सियासतदाननि कीअं हिक ॿिए खे पुठी में छुराया, तव्हांखे ख़बर न आहे त एस्टेब्लिशमेंट छा कंदी रही आहे, छा रोल हुयो, छा तव्हांखे अॼु ख़बर न आहे छा पियो थिए। पर अॼु एस्टेब्लिशमेंट ई कयो आहे, बट इन द जॾहिं अॻिते हली इहो ई हथियार इस्तेमालु न थींदो हिननि जे ख़िलाफ़। त उहो त जॾहिं ख़ान कयो पिए त ख़ान खे अहसासु न हो छा, इहो त अहसासु आहे ई कोन्हे, तॾहिं त मकाफ़त अमल आहे। कॉलर न था सोहेल शेख कराची मां। जी शेख साहब, छा चवणु चाहींदा? अस्सलाम वालेकुम यासिर। वालेकुम यासिर, सलाम। मुंहिंजो अली का साहब खां सुवाल आहे त छा अॼु अपोजिशन खे इमरान ख़ान जी गिरफ़्तारी ते छा मिठाई विराइणु खपे या न विराइणु खपे? ॿियो इहो त मरियम चयो त बराबरी थिए, माना हिसाब बराबरि थिए सॼो, उहो त थी वियो, छा हाणे मरियम नारो इहो हणंदी त बराबरी सरासरी ऐं असां एतिरी पिया घुरूं, उहो हिन जी पूरत थी वई। हाणे हर शइ थी वियो, हाणे छा इन सां महांगाई घटिबी, तेल घटिबियो, छा थींदो? इन ते अली का साहब मुंहिंजो ओपिनियन खपे। जी जी साईं। पहिरीं ॻाल्हि साईं छा कई त साईं चयो मिठाई विराइनि न विराइनि। असां मिठाई त विराईंदो आहे, हाणे छो पर पंजाबी जी चवणी आहे त सॼण दुश्मन मरे त खिलणु न खपे, ख़ुशि न थियणु खपे, कॾहिं कॾहिं सॼण बि मरी वेंदो आहे, दुश्मन सिर्फ़ु न मरंदो आहे पर पंहिंजो सॼण बि मरी वेंदो आहे। सो इहो त अप्रोच ई न आहे, एतिरो विज़डम ऐं विजन ई न आहे। त हाणे मुंहिंजे चवण सां त विराइजे या न विराइजे उहो मर्ज़ी वारा आहिनि, लेकिन आउं इहो सम्झां थो त आउं हिन पंजाबी विज़डम सां, फोक विज़डम सां एग्री कयां थो त दुश्मन मर जाए त नहीं हंसना चाहिए, कदू कदू सजण बि मर जाते, कदू कदू नहीं सजण बि मर जाने। सो ॻाल्हि इहा आहे त ये मिठाइयूं कल ताईं PTI वारा विराए रहिया, नवाज़ लीग वारा विराया या पीपल्स पार्टी विराए पई, कहिड़ी अक़लमंदी जी ॻाल्हि आहे। ॿी ॻाल्हि साईं चए त लेवल प्लेइंग थी वियो आहे, अञा न साईं थी सघे थो अञा फरमाइश इहा हुजे त ही PTI जो नालो निशान मिटिजी वञणु खपे। ख़्वाहिश त थी सघे थी न साईं, तव्हां खिलो था, जॾहिं की जेतिरे शदो मत सां शामूद कुरैशी साहब ॿाहिरि निकितो आहे, जी हा, अहिड़ी डिघे अरसे जी लो प्रोफाइल ऐं ख़ामोशी जी हुन आयाम मां तकिड़ो निकितो आहे, ऐं चयो बसि वारो कयो, कोर कमेटी जी मीटिंग सॾायो। अगरि कोर कमेटी जी मीटिंग थिए थी ऐं हुन में सभु इतफ़ाक़ राय करे वञनि था ऐं चवनि था त ॾिसो इहो हिकिड़ी तरीक़े जी हिकिड़ी गुंजाइश बि निकिरंदी। ऐं सम्झां थो त ईअं PTI जे लाइ सियासी तौर ते इन ॻाल्हि में फ़ाइदो आहे, छाकाणि त हीअ जेको कोर कमेटी आहे हीअ भले कंहिंसां बि परदे जे पोयां कंहिं ॿियनि सां बि अंडरस्टैंडिंग में हुजे, हीअ ख़ान खां सवाइ कुझु बि न आहे। सो ख़ान खे हिकिड़ी
कावड़ या इरिटेशन थींदी, लेकिन आउं सम्झां थो त हिन महिल हुन वटि ख़ान वटि बि चॉइस न आहे, बल्कि हिननि ते हुनखे हथु रखणु खपे। ऐं जब खान साहब अगरि हिननि ते हथु रखनि बि था, जेको पहिरियों बि सवाल कयो त खान साहब एक्सेप्ट कंदा या न कंदा हिन ॻाल्हि खे, अगरि शाहमूद कुरैशी साहब हैज़ टू बी अगरि लीड कनि पार्टी खे, पर जेको सपोर्टर आहे उहो एसोसिएटेड खान सां आहे, उहो पार्टी सां उहो बि घटि एफिलिएटेड आहे, जेको खान जो सपोर्टर आहे। उहो कंहिंसां PTI जो सपोर्टर जेको आहे उहो खान सां घणो एफिलिएटेड आहे। उहो हर पार्टी जो न बिल्कुलु सही था चओ, हू ख़ान सां जुड़ियल आहे, त उहो वोट अगरि ॾींदो शाह महमूद कुरैशी, अगरि मिसाल -1 बि थिए थो त वोट, पर हिकिड़ो दफ़ो ख़ान जी पार्टी खटे वेंदी ऐं ख़ान मुल्क मां नथो ॿाहिरि वञे, त पोइ हुन पार्टी जे सरबराह खे ख़ुदि ही कोर कमेटी बि हेठां एतिरो प्रेशर अची वेंदो ज़ाहिर आहे, जो हुनखे पंहिंजे लीडर खे वापसि अची कुर्सी ते विहारणो पइजी वेंदो। हीउ हिकिड़ो प्रोसेस आहे, ऐं इहो नथो ॿुधाए सघां त हीअं सीन बाय सीन नथो ॿुधाए सघां, पर हू अल्टीमेटली नेचुरल इहो ई आहे, कुदरती अमल थींदो त ख़ान वापसि कुर्सी ते अची वेंदो। पर हिननि खे सिर्फ़ु किथां को विथी मिले त पार्टी बची पए हिननि जी। ऐं सम्झां थो त शायदि हाणे नवाज़ लीग जी ॿी फरमाइश हूंदी त PTI खे ई ख़तमु कयो बसि, बैन करे छॾियो। हा, कॉलर सां गॾु डॉक्टर रियाज़ रंधावा मातलीमा जी। डॉक्टर साहब छा चवणु चाहींदा? अस्सलाम वालेकुम यासिर साहब, अली काई साहब, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम साईं, मूं त सोचियो पियो, पर अली काई साहब उहो मुंहिंजो जेको मूं ते सुवाल करिणो ऐं मिठाई वारी ॻाल्हि सरो पंजाबी में चवंदा आहिनि, पंजाबी में मिसाल आहे, दुश्मन मरे थी ख़ुशी ना करिए, सजना में मर जाना है। तो उहा तव्हां मुंहिंजे दिलि जी ॻाल्हि करे जॾहिं मूं सोचियो पियो, तव्हां चई छॾी, तो इहो ई चवंदा न। ॿियो ॿी ॻाल्हि इहा आहे साईं त नून लीग पंजाब मां धोपिजी वई साईं, त इंशाल्लाह ताला धोपिजी वई। मूं सोचियो पियो त बिया, पर इहो त ईंदो ई कोन हमरा लंडन मां, तो बाक़ी जे आयो त फिरदुसि रंधावा जी साईं, तव्हां नोट करे छॾियो जो हीउ आयो त इन जे मुक़ाबले में मूंखे आउं पींदुसि। बाक़ी त अलाह ख़ैर करे। साईं चवंदा आहिनि मुड़ुस रेल में या जेल में, हाणे हींअर हले पई स्लाइड त अटक जेल में, साईं अटक हुजे या हैदराबाद हुजे, मां पाण हैदराबाद सेंट्रल जेल में रहियो आहियां साईं, एज़ ए चीफ मेडिकल ऑफिसर, हूं न चीफ मेडिकल ऑफिसर। साईं तव्हां दुआ कजो। बाक़ी रहियो सवाल त फर्स्ट क्लास ऐं इंशाल्लाह ताला साईं, उहा जेका टी कुवत वारी ॻाल्हि कयो पिया न साईं, उहा टी कुवत हाणे कोन हथ में ॾींदी, हाणे आवाम फ़ैसिलो कंदी। हिकिड़े कालो हीअं चयो ख़ामोशी छो आहे साईं, आवाम ख़ामोश आहे, आवाम जो हाल एतिरो ख़राब, तौबा नौज़ बिल्लाह, रब जे हथ में रोज़ी आहे। आवाम अहिड़ो जवाबु ॾींदी न लीडरनि खे, जेके हींअर लीडर आहिनि न, अहिड़ो जवाबु ॾींदी। अली का साहब थोरो तबसरो कजो त आवाम खां। ठीकु साईं। ॿियो बि कॉलर मोहम्मद लोराणी थाना बुलाकान मां जी। लोराणी साहब छा चवणु चाहींदा? साईं अली खान साहब खां मुंहिंजो सुवाल आहे त अॼु जेको अमल थियो PTI सां IK सां, इहो माज़ी में पीपल्स पार्टी सां थींदो हुओ, छा माज़ी में जॾहिं पीपल्स पार्टी सां थींदो त पीपल्स पार्टी जो वेतर जेको टेम्पो वधंदो हुयो, त छा IK जो टेम्पो ईअं वधंदो छा हिन सां, जेको अमल कयो अॼु गिरफ़्तारी या नार करार हिन सां? ठीकु साईं। साईं डॉक्टर रंधावा साहब त हिकु जनरल ॻाल्हि कई त मतिलबु नवाज़ शरीफ़ न पियो अचे, पोइ साईं बीहंदो, साईं फ़ैसिलो करे वठो, ॿ टे सीटनि ते बीह सघो था, ठीकु आहे, जेतिरियूं चाहे बीह सघंदा। अच्छा, बिल्कुलु सही, अलाह पनाह रखे, हालत माण्हुनि जी ख़राबु आहे। जेको लोराणी साहब ॻाल्हि कनि पिया न साईं, लोराणी साहब मुंहिंजो ख़्यालु आहे त मतिलबु हीउ त हुन सां सिञड़ा, मतिलबु सियासी तरह IK खे फ़ाइदो पियो थो पहुचे, ऐं हिन जो अॼोके मामले खां पोइ ग्राफ हिन जो अञा वधियो आहे, वधियो हूंदो डेफिनेटली। ऐं हीअ अगरि हींअर वरी निकिरंदो ऐं वरी हिन खे ॿधंदा, ऐं हीअ जेको अंदरि जी पंहिंजी अटक ॿुधाईंदा, अटक जी अची अकूबतूं ॿाहिरि ॿुधाईंदो, पोइ भले हिन खे हीअ असां वारा मीडिया न बि हलाए सघनि, क़ानूनी मतिलबु बंदिशूं आहिनि इंटरनेशनल, लेकिन हिन सां ही सभु मसइलो आहे, न उगला जाएगा न निगला जाएगा। न वधीक नथो चवणु चाहियां, अलाह रहम करे सभिनी ते। ही हिकिड़ी पॉपुलर फोर्सिस खे त बंदूक मतिलबु डंडे जे ज़रिए हिकिड़ी वक़्ती तौर ते तव्हां रोके सघो था, अनटिल अगरि फिज़िकली को माण्हू कंहिंसां कुझु करे थो, हाणे उहा त ॿी ॻाल्हि आहे, अलाह सभिनी खे। बट ही इंसान खे को सियासी तरह त कुझु ई नुक़सानु न पियो थिए, हिनखे त फ़ाइदो पियो थिए। कॉलर साईं मोहसिन बेलाल राणीपुर मां जी। बेलाल साहब छा चवणु चाहींदा? या सर साईं, काज़ी साहब तव्हां अभिनंदन सलाम सर।
पर काज़ी साहब घोड़े जी सवारी लॻी पई आहे, छिका लॻी पई आहे, घोड़े जी लतुनि में असां आवाम थो पीड़िजे, हे पंहिंजी मौजनि में ख़ुशहालीअ में रेस में लॻा पिया आहिनि। ॿियो ज़रा हिन 15 सालनि जी हुकूमत पीपीए में सिंध में ख़ासि करे इश्तिहार ॾिसूं था पिया अॼुकल्ह अख़बारनि जो इदारनि जो फ़ाइदो थियो आहे। माना इश्तिहार ॾिसी असांखे उहे माना ॻोल्हियूं था सिंध में किथे न ठहियल त उहो वञूं भला उहा तरक़ी असां बाक़ी पीजे थो जी साईं साईं चयो हिननि जे घोड़े अगरि आवाम पीजे थो। माण्हू त उहो ई पीसजनि पिया ऐं ज़ाहिर आहे जेका सियासी इंतिशार ऐं सियासी छिकताइण में माण्हू पिसबो आहे। पर तव्हां चओ पिया त 15 साल पीपल्स पार्टी रही। कल्ह मूं ॾिठो पियो, अॼु बि शायदि अख़बार में ऐं टीवी ते, त कल्ह हिकिड़ी अपोज़िशन जो हिकिड़ी एक्टिविटी त नज़र आई। मौलाना राशिद महमूद सुमरो साहिब JUI वारा, हुननि GDA वारा ऐं ॿिया जेके इंडिविजुअल्स बि आहिनि जेके एंटी पीपल्स पार्टी, उन कठो करण जी कोशिशि त कई आहे। अॼु पोइ पीपल्स GDA वारा हुननि सां MQM सां गॾिजी अपोज़िशन लीड चीफ मिनिस्टर जेको केयर टेकर चीफ मिनिस्टर सिंध लाइ बि नालो चवनि था असीं गॾियल तौर ते ॾींदासीं। पर कल्ह की एक्टिविटी बि आहे। लेकिन ॻाल्हि इहा आहे त हीअ एतिरा भांत भांत जी दुनिया आहे, हिन खे हिकिड़ी सिमत में बीहारणु ऐं हिननि लाइ इहो परसेप्शन ठाहिणु, हीअ जेके बि JUI हुई, GDA हुई, शायदि PTI जा माण्हू हुआ, इंडिविजुअल्स बि हुआ, हिकिड़ो सुठो मिड़ाको राशिद महमूद सुमरो साहिबु कयो। लेकिन ॻाल्हि इहा आहे त हिन खे न सिर्फ़ु हिकिड़ी पिच ते बीहारणु, पोइ हिननि जी सीट एडजस्टमेंट थियणु, पोइ हिननि जो वोट ट्रांसफर थियणु, यस मतिलबु उहो वॾो चैलेंज हुजे थो। फिलोसफी वॾो फ़र्क़ु आहे, वॾो फ़र्क़ु आहे न, रिलीजियस परस्त न, पर उहो वोट ट्रांसफर ई नथो थिए। एग्जैक्टली तंहिं करे ऐं लोकल हिननि जे माण्हुनि जा पंहिंजा बि मुफ़ादात हुजनि था, जी हा, त उहो ट्रांसफर नथो थिए। पोइ ॿी ॻाल्हि इहा त आम माण्हू जेको अहिड़ा इतिहाद छाकाणि माज़ी में गंज ठहिया आहिनि, त उहो चवनि त यार त इहो जेको हीअं आहे त यार कुझु न थींदो। इहो वापसि हिननि खे पंहिंजो परसेप्शन ठाहिण में वॾी महिनत करणी पवंदी ऐं वॾो एक्शन में नज़र ईंदा त न यार ही बि कुझु करे सघनि था, ही हिकिड़ो ऑल्टरनेट ठही सघनि था। पोइ हिननि जा पाण में एतिरा इशूज़ आहिनि, पाण में हर को लीडर आहे। ऐं जेको 2018 खां पोइ जेको सिस्टम आयो उन में PTI वॉज ऑब्वियसली इन्वॉल्व, पर अगरि उन सिस्टम जे माण्हुनि खे या उन सिस्टम ते अगरि कावड़ आहे अॼु जी इस्टेब्लिशमेंट खे या कंहिंखे बि, त पोइ उन में पीपल्स पार्टी ज़द में न थी सघे। पीपल्स पार्टी बि त उन सिस्टम जो मेंबर हुई 2018 खां पोइ। कीअं मतिलबु? 2018 खां पोइ जेका इस्टेब्लिशमेंट सां सुठा तालुकात हुया, त पीपल्स पार्टी वॉज ऑल्सो ए स्टेक होल्डर एट दैट पॉइंट। न, लेकिन पीपल्स पार्टी स्टेक होल्डर त हुई, लेकिन सिंध जी सतह ताईं हुई न सही। फेडरल में त तव्हांखे यादि कोन्हे केसिस हलिया पे, सभु कुझु थियो पे, ऐं बता हाणे ख़ुदा ख़बर छा चवणु खपे न चवणु खपे, बट इट्स नो मोर अ सीक्रेट कि हुन महिल जेके इस्टेब्लिशमेंट जो मुख्य किरदारु हो त उहो ॿई पासा हो। हू हिते माना इमरान IK खे सिंध में एंट्री जी इजाज़त न हुई। पाण चयो ख़ान साहब पाण चवंदो त हुनखे सिंध में एंट्री जी इजाज़त न हुई, त केरु रोके रहियो हो? प्राइम मिनिस्टर हो। ऐं हिननि ते केस वेस बहरहाल हू बि कराईंदो हो। त पोइ पिंडी में हिते हुते ज़रदारी साहिब ते, फरियाल टारपुर साहिबा ते, त हीअ हुन महिल हिकिड़ो को ऐं पोइ बहरहाल अपोज़िशन जो रोल प्ले कयो पीपल्स पार्टी। त कुझु एज सच हुन जेका केमिस्ट्री जुड़ियल हुई हुन महिल, उहा सिर्फ़ु IK इस्टेब्लिशमेंट जी हुई ऐं MQM हुन ही न हुआ। हुनमें पीपल्स पार्टी हुन जेको इनर कोर हो उनमें रूलिंग जेको इतिहाद हो, इस्टेब्लिशमेंट हुई ऐं PTI हुई, उनमें पीपल्स पार्टी शामिल न हुई। फेडरल लेवल ते को बि जेको रूलिंग इतिहाद हो। अच्छा, हाणे पीपल्स पार्टी खे छा इहा यकीन दहानी कराई वेंदी त जेतिरो बि साल खनि हलियो, वी विल नॉट लेट एनीबडी एल्स अञा पाण खे ॾिसणु खपे। हिकिड़ो वॾो इंडिकेटर इहो अची वियो अॼु CCI मां आदमशुमारी मंज़ूरी खां पोइ त इलेक्शन नथी थिए, लेकिन यू नेवर नो। अञा धणियनि वातावरण कोन चयो आहे, थी सघो चवनि न असीं न सीटूं न वधाईंदासीं, असीं आइन जी पंहिंजी तशरीह कंदासीं, जेका लॉ मिनिस्टर कई आहे। तारड़ साहब इहा ॻाल्हि त करे छॾी त इलेक्शन अॻिते वञी सघनि था, छो जो 3 खां 4 महीना रिक्वायरमेंट हूंदी आहे। मतिलबु हू अर्ज़ु कयो न त तारड़ साहब हिकिड़ी पंहिंजी तशरीहूं कढे वेठो आहे, पर इहो त मैन प्रपोज़स आहे न। ही हिननि बंदनि जी हिकिड़ी रिथाबंदी आहे।
हाणे मालिक मथां कीअं फ़ैसिला थींदा आहिनि, वक़्त ई हालात फ़ैसिलनि खे कीअं तब्दील कनि था, कहिड़ा इवेंट्स थियनि था, फ़र्द कहिड़ा अचनि था। मूं जस्टिस फाइज़ ईसा साहब अचिणो आहे सेप्टेम्बर में, शयूं यू नेवर नो, इंटरनेशनल प्रेशर्स कहिड़ा अचनि था, असांजी इकॉनमी ते कीअं मामला थियनि था। त ही त हिकिड़ी स्क्रिप्ट आहे जेका अजीबो ग़रीब स्क्रिप्ट जेका आहे उहा हीअं लिखिजे पई, लेकिन इहो त हिननि जो प्रपोज़ल आहे। लेट्स सी के वक़्त ऐं हालात ऐं कुदरत हिन खे किथे, ज़रूरी त न आहे स्क्रिप्ट ते मनो वन अमल थी वञे। असां वटि माज़ी में खोड़ दफ़ा थियो आहे त फ़ैसिला हिकिड़ा थियल हुआ, पर वक़्त ऐं हालात उहे फ़ैसिला मटाए छॾिया। जी हा, ठीकु आहे साहब, वरी महिरबानी साहब। नाज़रीन, अॼु जे प्रोग्राम जो पूरो थियो, वरी ईंदड़ प्रोग्राम में दुआ में